सफर में रोजे जो इंसान मुसाफिर आए तो इंसान सफर में रोजो रखे या न रखे, इन में ॿ मसला आहिनि। हिकिड़ो त आहे त इंसान पंहिंजो पाण में जेकॾहिं चुस्ती सम्झे थो ऐं सफ़र सहूलियत वारो अथसि त रोज़ो रखे, जेकॾहिं सफ़र ॾुखियाई वारो अथसि सम्झे थो त मां रोज़ो न रखी सघंदुसि या सफ़र मुश्किल आहे, सवारी जी अहिड़ी सहूलियत कोन्हे का, त उन जे लाइ रोज़ो छॾणु बहितर आहे, रोज़ो छॾणु बहितर आहे। सैयदना हमज़ा बिन अमर अल अस्लमी रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान फरमाइनि था त मां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का सवाल कयुमि, असूम फी सफर व कान कसीर सियाम, छा मां रोज़े सफ़र जे अंदरि रोज़ो रखी सघां थो? ऐं फरमाइनि था इहो सहाबी तमामु घणा रोज़ा रखंदो हुयो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन शिअत फसुम व इन शिअत फअफ्तिर, जेकॾहिं तव्हां चाहियो त रोज़ो रखो, जेकॾहिं चाहियो त भले रोज़ो न रखो, इफ्तारी करे छॾियो। इहो मसलो आहे। ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ऐब न सम्झो वेंदो हुयो। इंसान सफ़र में आहे त किन खे रोज़ो रखियल आहे, किन खे रोज़ो न आहे रखियल, इन शइ खे मायूब न सम्झो वेंदो हुयो। सैयदना अबू सईद अल खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान फरमाइनि था, ग़ज़ौना मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिसित्तति अशरत मदद मिन रमज़ान, फरमाइनि था असां अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ग़ज़वो कयोसीं फतह मक्का वारो, ऐं रमज़ान जा 16 ॾींहं गुज़री चुका हुया, मतिलबु 16 रमज़ान खां बाद में नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु जिहाद ते हुयासीं, ग़ज़वे ते हुयासीं। मिन रमज़ान, ऐं रमज़ान जो महीनो हुयो। फमिन्ना मन साम व मिन्ना मन अफ्तर फलम यअद साइम अलल मुफ्तिर वलल मुफ्तिर अलल साइम, फरमाइनि था कुछ असां जा रोज़ेदार हुया, कुछ असां जा रोज़ेदार न हुया। फरमायो रोज़ेदारनि गैर रोज़ेदारनि जे मथां ऐब न सम्झो, त मतिलबु तव्हां रोज़ो न रखी आया हो, छाजे करे न रखी आया हो, इहा ऐब वारी ॻाल्हि न हुई। त इंसान सफ़र में आहे, इंसान पंहिंजी कंडीशन ऐं कैफ़ियत खे ॾिसे त मां रोज़ो रखी सघां थो या नथो रखी सघां। रखी सघे थो, सफ़र में आसानी अथसि त पोइ रखे, जेकॾहिं नथो रखी सघे त बाद में हुनजी